الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا كتب عليكم القصاص في القتلى الحر بالحر والعبد بالعبد والأنثى بالأنثى فمن عفي له من أخيه شيء فاتباع بالمعروف وأداء إليه بإحسان ذلك تخفيف من ربكم ورحمة فمن اعتدى بعد ذلك فله عذاب أليم ولكم في القصاص حياة يا أولي الألباب لعلكم تتقون صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां नाना गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में ॾियण जी तौफ़ीक़ विनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला चङाई ऐं भलाई जे ॻाल्हियुनि जे मुतालिक़ बयानु फ़रमायो हो। अल्फाज़ ज़रा अजीब बयानु कया विया हुआ त चङाई सिर्फ़ु इन ॻाल्हि में कोन्हे त तव्हां निमाज़ में काबतुल्लाह जी तरफ़ मुंहुं करे बीठो हाणे सभु कम चङाईअ जा थी विया, बल्कि खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांजे मथां लाज़िम आहिनि, उन्हनि अहकामनि ते बि अमल करिणो आहे। उहे सभु कम चङाईअ जा भलाईअ जा ख़ैर जा आहिनि जिन में ॿुधायो वियो हो त अल्लाह तबारक व तआला ते ईमान आणणु भलाईअ जो कमु आहे, क़यामत जे ॾींहं ते ईमान आणिजे, मलाइकनि ते ईमान आणिजे, आसमानी किताबनि ते ईमान आणिजे, नबियनि सॻोरनि ते ईमान आणिजे ऐं जेको माल अल्लाह तबारक व तआला ॾिनो आहे अल्लाह जे मुहबत में अल्लाह ताला जे रज़ा जे ख़ातिर उहो माल पंहिंजे मिटनि माइटनि ते ख़र्चु कजे, यतीमनि ते ख़र्चु कजे, मिसकीननि ते ख़र्चु कजे, मुसाफ़िरनि ते ख़र्चु कजे, जेके घुरनि था ज़रूरतमंद हाजतमंद उन्हनि ते ख़र्चु कजे ऐं जेके बाना पुराणे ज़माने में हूंदा हुआ अॼुकल्ह कोन्हनि उन्हनि खे आज़ादु कराइण में ख़र्चु कजे, निमाज़ पढ़िजे, ज़कात अदा कजे, वाइदो कजे त पाड़िजे ऐं सबुरु कजे हर ॾुखे वक़्त में, मुश्किल वक़्त में ऐं ख़ुसूसन लड़ाई वारे वक़्त में सबुरु कजे। को इख़्तिलाफ़, को जहिड़ो, को झगड़ो, को फ़साद अहिड़े क़िस्म जो थी पियो जो खून रेज़े जो ख़तरो आहे, इते मुश्किल हालातुनि में सबुरु कजे। इहे कम आहिनि वॾा नेकीअ जा, चङाईअ जा। पोइ हाणे अल्लाह तबारक व तआला इहे सभु ॻाल्हियूं बयानु करे फ़रमायो हो त जेके सबुरु करे विया मुश्किल परेशान कुन हालात में ऐं लड़ाईअ वारे वक़्त में सबुरु करे विया, इहे ई सचा आहिनि, इहे ई परहेज़गार आहिनि। गुज़िरियल आयत में इहो कुझु चयो वियो हो। पोइ हाणे अॼोकिन आयतुनि में इन आयत जे बयानु कयल कंहिं हिकिड़े लफ़्ज़ ते कुझु ख़ुलासो तफ़सील बयानु थियल आहे। आहिस्ते आहिस्ते सूरत बक़रा जो बाक़ी जेको अधु रहियल आहे उहो हिन आयत सॼीअ जे तफ़सील में बयानु थींदो। गुज़िरियल आयत में हीउ लफ़्ज़ बयानु थियो वहीन अल बअस, लड़ाईअ वारे वक़्त में जेको सबुरु करे समझदारीअ खां कमु वठे इहो माण्हू सचो, इनखे परहेज़गार चइबो। हाणे अल्लाह ताला उन लड़ाईअ वारे मामले खे ज़रा बयानु थो फ़रमाए। हाणे हिते सम्झण जी ज़रूरत आहे त क़ुर पाक नाज़िल थियो हो 23 सालनि जे अरसे में, आहिस्ते आहिस्ते थोरो थोरो थी करे हिकिड़ी हिकिड़ी ॿ आयतूं थी करे रुकू रुकू ॿ रुकू थी करे पोइ यकीनन उन वक़्तु रोए ज़मीन ते हुज़ूर सलातो सलाम जन जे साम्हूं को न को सबबु हुयो, को न को मसइलो हो, मुश्किल मसइलो जंहिंजे हल करण जे लाइ क़ुर पाक जी आयत नाज़िल थींदी हुई। हाणे सम्झण जे लाइ सवाल आहे त हीअ आयतूं या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुल क़िसासु फ़िल क़त्ला, हीअ आयतूं कहिड़े मसइले खे हल करण जे लाइ नाज़िल थियूं? उनजो जवाबु इहो आहे जंहिंखे असां अरबीअ जे इस्तिलाह में शान नुज़ूल चवंदा आहियूं। हिन आयत जे नाज़िल थियण जो सबबु, उहो सबबु हीअ आहे त पुराणे ज़माने में इब्तिदा इस्लाम खां पहिरियां अञा क़ुर पाक नाज़िल थियणु शुरू न थियो, हुज़ूर सलातो सलाम जन खे नुबूअत न मिली, हुज़ूर सलातो सलाम जन पैदा थी चुका हुआ, पंहिंजे जवानीअ खे बि पहुची चुका हुआ, पर अञा नुबूअत न मिली, 40 सालनि जी उमिरि खे न पहुता।
ऐं क़ुर पाक नाज़िल थियणु शुरू न थियो। उन खां पहिरियां अरब जे ॿिनि क़बीलनि में लड़ाई थी पई, इख़्तिलाफ़ थियो, लड़ाई थी, एतिरी लड़ाई थी जो हिक ॿिए जा खून करे विधऊं। ऐं इहे इब्तिदा इस्लाम खां अॻ में जा हुया, क़ुर पाक जे नाज़िल थियण खां बि पहिरियां, नुबूवत खां पहिरियां जा जाहिलियत जो दौरु सॾिबो। उन जाहिलियत जे दौर में हिक ॿिए जा खून करे विधऊं। पोइ इन्हनि जो इख़्तिलाफ़ हलंदो ई रहंदो हो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नुबूवत मिली वई, क़ुर पाक नाज़िल थियणु शुरू थी वियो। त उहे ॿई क़बीला जेके पाण में विढ़ंदा हुआ, लड़ंदा हुआ, उन्हनि क़बीलनि खे इस्लाम नसीब थियो। ॿई क़बीला इस्लाम में अची विया, मुस्लमान थिया। ॿई जॾहिं हाणे मुस्लमान थी पिया त बि हिननि खे पंहिंजूं पुराणियूं ॻाल्हियूं यादि हुयूं। हिकिड़ा चवनि पिया त असां बाबा पंहिंजे खूननि जो बदिलो वठंदासीं। ॿिया चवनि पिया जे तव्हां वठंदव त पोइ असां बि चुप करे कोन वेठा आहियूं। तव्हांजे औरत जे बदिले में असांजी औरत मारी आहे तव्हां त मर्द मारींदासीं। असांजो ग़रीब मारियो अथव त तव्हांजो अमीर मारींदासीं। असांजो हिकिड़ो मर्द हुआ त तव्हांजा ॿ मारींदासीं। ॿिया ज़िद्दियत वरी ईअं पिया चवनि, हद खां वधीक। न त हूअं भला ईअं चए त असांजो जहिड़ो मारियो अथव तहिड़ो मारींदासीं। पर हिननि ॿियनि वरी छा चयो त औरत जे बदिले मर्द मारींदासीं, बाने जे बदिले आज़ादु मारींदासीं, हिक जे बदिले ॿ मारींदासीं, ग़रीब जे बदिले अमीर मारींदासीं, आम नौकर जे बदिले शाहूकार मारींदासीं। ईअं चई विधऊं। अल्लाह तबारक व तआला हीअ आयतूं नाज़िल फरमायूं उन वक़्तु, छो त इहे ॿई क़बीला मुस्लमान थी चुका। अल्लाह तबारक व तआला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, कुतिबा अलैकुमुल क़िसासु फिल क़त्ल। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, ए ईमान वारो, तव्हांजे मथां बराबरी फ़र्ज़ु कई वई आहे। बराबरी फिल क़त्ल, क़त्ल करण में, बदिले वठण में, हिसाब वठण में बराबरी तव्हांजे मथां फ़र्ज़ु कई वई आहे, हद खां वधीक न। तव्हांखे जेकॾहिं कोई ॾुखाए थो, भली ॻाल्हि त इहा आहे, माफ़ु करे छॾियोसि। पर जे नथा करे सघो माफ़ु, अहिड़ा ॾुख ॾिना अथई, हिसाब था वठणु चाहियो त पोइ ज़रा बराबरीअ जी बुनियाद ते। ॿिए जॻह ते अल्लाह तबारक व तआला ग़ालिबन सूरत अन्नाम में अल्लाह से फरमाए, अन्नफ्स बिन्नफ्स वल आइन बिल आइन वल अनफ बिल अनफ वल उज़ुन बिल उज़ुन वस्सिन बिस्सिन वल जुरूह क़िसास। ॾंद जे बदिले ॾंद, कंहिं ॾंद भॻो आहे त बदिले में ॾंद वञिबुसि। अखि जे बदिले अखि कढिबी, कन जे बदिले कन कपबो, आंगुर जे बदिले आंगुर, बांह जे बदिले बांह, टंग जे बदिले टंग, बदिलो आहे। हिते अल्लाह तबारक व तआला कुझु उन्हनि नंढड़ियुनि शयुनि खे छॾे करे इंसान जे सॼे जिस्म जे, इंसान कहिड़े इंसान जे मुक़ाबले ईंदो, जान जे बदिले जान कीअं थींदी, उनजो ज़रा तफ़सील बयानु कंदे फरमायो, थधे अंदाज़ में, मिठे अंदाज़ में। अल्लाह जी फरमायो, ए ईमान वारो, इहो लफ़्ज़ अरबीअ जे इस्तिलाह में एॾो प्यार भरियो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू, अल्लाह ताला क़ुर पाक में जेको बि नओं हुकुम नाज़िल कयो आहे, उहो या अय्युहल्लज़ीना आमनू जे लफ़्ज़नि सां आहे। हिते मां हिकिड़ो लफ़्ज़ चवंदो आहियां, वरी बि तव्हां ॿुधो हूंदो पर भेरो ॼाणे छॾियां। जीअं न घरनि में को हिकिड़ो सदोरो हूंदो आहे, घर जे अंदरि को हिकिड़ो भाती अॿे जे औलाद में को हिकिड़ो नौजवान सदोरो हूंदो आहे, जेको चयो वठंदो आहे, पोइ हर को उनखे चयो ॾसींदो आहे, कमु ॾसींदो आहे, अबा हे बि त करे अचिजांइ। घर वारा मर्द बि चवंदा, औरतूं बि चवंदियूं, नंढो वॾो बि चवंदो, बाबा हीअ त कयूं अचिजांइ, यार तूं भलो आहे, भाई मुंहिंजो बि हीउ कमु करे आहे। पोइ उहो वीचारो सदोरो जो हूंदो आहे त सभिनी जा कमु कंदो आहे। त पोइ अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक में जेको बि नओं हुकुम लागू कयो आहे न, इहो 91 दफ़ा या 92 दफ़ा या अय्युहल्लज़ीना आमनू जो लफ़्ज़ बयानु कयो आहे। इहो मोमिननि खे चयो आहे त सदोरा तव्हां चई वठो। ॿिया कुझु सुस्त आहिनि, ॿिया कुझु थकल आहिनि, तव्हां मोमिन हो, ईमान वारो। अल्लाह जंहिंखे चई ए ईमान वारो, माना रब तबारक व तआला क़बूले छॾियो न हिननि जो ईमान, तॾहिं त चई ओ ईमान वारो। ॾिसो कीअं चई, हे ईमान वारो, तव्हांजे मथां हिसाब वठण में बराबरी रखी वई आहे। साईं कीअं बराबरी हुजे, फरमाई अल हुर बिल हुर, आज़ादु माण्हूअ जे बदिले आज़ादु माण्हू क़बूल मारबो। इहो आज़ादु छा आहे, पुराणे ज़माने में हिकिड़ा बाना हूंदा हुआ, ॿिया आज़ादु हूंदा हुआ। अॼोके दौर में इहो बाने ऐं आज़ादु वारो सिलसिलो कोन्हे, उन ज़माने में हूंदा हुआ। अल्लाह ताला फरमायो, आज़ाद जे बदिले आज़ादु बानो मारबो, वल अब्द बिल अब्द, बाने जे बदिले बानो क़त्ल कबो, वल उनसा बिल उनसा, औरत जे बदिले औरत क़त्ल कबी। फमन उफ़िया लहू मिन अख़ीहि शैउन, पर जेकॾहिं कातिल खे
मक़तूल वारनि जे तरफ़ खां का बि शइ माफ़ु कई वई, काई शइ का बि कुझु बि माफ़ु कयो वियो, फ़त्तिबाउम बिल मारूफ़, पोइ तव्हांखे ताबेदारी करणी पवंदी सुहिणे तरीक़े सां। वादा उन इलाही बि अहसान, ऐं इन इहा हुक्म खे बि सुहिणे तरीक़े सां अदा कयो। साईं पोइ जेकॾहिं मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू मरी वियो, जहिड़े झगड़े में कंहिं माण्हू हिकिड़े माण्हूअ खे धको हयो, मरी पियो। हाणे हुनजा वारिस चवनि था त बाबा असां बदिलो वठंदासीं। बाबा कीअं वठंदव? उनखे कातिल खे असां बि मारींदासीं, कातिल खे असां बि मारींदासीं। पर जेको मरी वियो आहे मक़तूल, इन जा वारिस आहिनि के पुट, के न्याणियूं, के भाइर, के भेनर, को पीउ, को माउ। इहे 5 ई हुनजा वारिस आहिनि टोला। अबो अम्मा बि अथसि, पुट न्याणियूं बि अथसि, भाइर भेनर बि अथसि। इहे सभु वारिस आहिनि हुनजा। बिलफर्ज़ मरी वियो आहे त हुनजी मिल्कियत हुनखे विराए ॾिबी। इहे वारिस बदिले वठण में पाण में मुतफ़िक़ न आहिनि। जेकॾहिं सभु चवनि था गॾिजी करे हा बदिले में हुनखे क़तल कंदासीं, हाणे शरीयत चयो ठीकु आहे तव्हां हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियो, बदिलो वठंदव हुन खां, क़तल कंदुसि एवज़ में, क़तल कयो। पर तव्हांखे पंहिंजे मर्ज़ीअ ते क़तल करण जी इजाज़त कान्हे। इस्लामी हुकूमत हूंदी, काज़ीअ वटि केस कयो, काज़ी तव्हांजे मसइले जी जांच कंदो। थी सघे थो इब्तिदा में शरारत हुजे ई तव्हांजी, मुमकिन आहे तव्हां मसइलो उबतो खड़ो कयो आहे ऐं इहो मसइलो तव्हांजे ई माण्हुनि मां कंहिं हुनखे धको हयो हूंदे, जहिड़े बि पंहिंजे माण्हू जे हथां बि कॾहिं मरी पवंदो आहे। तहक़ीक़ थींदी, साबित थियो त इहो हमरा असांजे क़ैद में आहे, तव्हांखे हथु ॾींदासीं, भला की हुकूमत तव्हांजे साम्हूं हिन जो सर कलम कंदी, बदिलो वठंदासीं। पर कानून इस्लामी सां ईअं न त तव्हांखे हथम करे ॾियूं, पोइ तव्हां हुनखे क़तल करण जे बदिरां टुकड़ा टुकड़ा करे छॾियो, क़तल करण जे बजाए उनखे बेइज़ती करे छॾियो, उनजे जिस्म जे टुकड़नि खे तव्हां चिड़ में अची करे इंतिहा दर्जे ताईं चीरे फाड़े विझो। ईअं न, कानून इस्लामी सां इहो आहे एवज़े में बदिले में क़तल करण जो तरीक़ो इस्लामी। पर जेकॾहिं हाणे अलाह से फरमायो फमन उफ़िय लहू मिन अख़ीही शैउन फ़त्तिबाउन बिल मारूफ़, इहे जेके 5-8 वारिस अथसि, अबो अम्मा, पुट न्याणियूं, भाइर भेनर, इहे जेके वारिस अथसि, जेको माण्हू मरी वियो आहे मक़तूल जा वारिस, इहे सभु मुतफ़िक़ न आहिनि क़तल करण ते, त हुन कातिल खे असां बि क़तल कंदासीं। हिकिड़ो को अहिड़ो आहे संजीदो जेको चए थो त अड़े न, तव्हां जेकॾहिं वरी न उनखे क़तल कंदव त वरी उहो बि ज़िद मचे असांजो ॿियो मारींदा, पोइ त मसइलो ख़राबु थींदो। चइजा न, बदिलो न वठिबो, कंहिं ॿिए तरीक़े सां ठाह कयूं था, ॾंडो वठूं था, चटी भली था भरायूं हुननि खां, चिभट ॾियूं हुनखे चङी तरह, राजूणी हिसाब में हुनखे महट ॾियूं था, जे आईंदा कोई क़दम न खणे। पर क़तल करणु ॾुखियो आहे, चरिया इहो न कबो। हिकिड़े कंहिं वारिसनि मां रुॻो बदिले में एवज़े में क़तल करण वारी ॻाल्हि तव्हां लही वियो। अलाह जी फरमायो फमन उफ़िय लहू मिन अख़ीही शैउन, हिकिड़े माण्हूअ जेतिरो हिसो हुन तां क़तल करण जो माफ़ थियो, हिकिड़े माण्हू जो। ज़ाहिर आहे जीअं मिल्कियत में वारिस आहिनि, तीअं बदिले वठण में बि वारिस आहिनि। बदिले वठण में हिकिड़ो संजीदगी करे चइजो त मां हिनखे क़तल न कंदुसि, हिसाब वठंदोमांसि कर, पर कंहिं ॿिए तरीक़े सां, क़तल करण वारे तरीक़े सां न। हाणे अलाह जी फरमायो मिन अख़ीही शैउन, हुनजे ॿाहिरनि मां का शइ, कुझु कंहिं पंहिंजो हिसो माफ़ु कयो, चलो माफ़ी अथई, क़तल तोखे नथो करायां, बाक़ी हिसाब थींदो। पोइ हाणे ॿिया ज़िद था कनि त असां हिनखे बदिले में क़तल कंदासीं। अलाह जी फरमायो न, छो त हिन जी जान अहिड़ी आहे जेका विराए त नथी सघिजे न। हिकिड़े हिसे जेतिरो माण्हू इजाज़त ॾिए त हुनखे मारिजे, ॿियो वरी पंहिंजे हिसे जेतिरो छॾे ॾे, ईअं त कोन्ह थींदो आहे। लिहाज़ा हाणे इहो जिस्म क़तल करण में बराबरी नथो क़बूल करे सघे, लिहाज़ा अलाह से फरमायो फ़त्तिबाउन बिल मारूफ़, हाणे इत्तिबा करणी आहे तव्हांखे, छो त इहो जिस्म हाणे तक़सीम नथो थी सघे क़तल करण में, क़तल थियण में। पोइ अदाउन इलैहि बि अहसान, सुहिणे नमूने सां ताबेदारी कयो, ऐं इन इहे मसइले जी अदायगी बि सुहिणे नमूने सां कयो। ज़ालिक तख़फ़ीफ़ु मिन रब्बिकुम, अलाह से फरमायो इहा हलकड़ाई कई अथसीं असां तव्हांजे मथां, इहा रब जे तरफ़ खां तव्हांजे मथां हलकड़ाई आहे। अहकामनि में रब जे तरफ़ खां नरमी आहे, ऐं ख़ासि हिकिड़ी बाजवा महिरबानी आहे। हाणे सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवाल पैदा थींदो, क़तल करण वारा घणी जमात आहे, अलाए कंहिंजो धकु लॻो अथसि। कोई हिकिड़ो माण्हू चिटो न आहे त फलाणे माण्हूअ जे धक सां मूं या इन पए मुसलसल मारियुसि, या इन गोली हयसि। अबा वॾो माण्हुनि जो टोलो हुयो,
हण मार लॻी पई, ख़बर न आई अलाए कंहिंजो धकु लॻुसि मरी पियो। हाणे सभु उन जा वारिस बिल इत्तिफ़ाक़ गॾिजी करे चवनि था बदिलो वठंदासीं, पर कातिल मालूम कोन्हे। राॼु सॼो हुयो, टोलो वॾो हुयो, कंहिं हिकिड़े माण्हूअ ते हथु नथा रखी सघनि, हुया ई फलाणा फलाणा। पोइ हाणे कंहिंजे धक सां न इहो बि पतो कोन्हे को। हाणे उहो कातिल थी पियो, मशकूक। हिते बि एवज़ में क़तल कोन करे सघिबो जेसिताईं माण्हू चूंडिजी साम्हूं नथो अचे। ॿी सूरत त वारसनि मां को बि हिकिड़ो चवे थो त मां बदिलो वठंदुसि, पर कंहिं ॿिए तरीक़े सां, क़तल जो बदिलो क़तल सां न, त बि खून कोन कबो, एवज़े में किसास में क़तल कोन कबो। हाणे हुन खां ॾंढु ॾोह भराइबो। हाणे सम्झण जे लाइ सुवालु वरी हीअ आहे, चलो खून नथा कयूंसि त भई एवज़े में छा भरायूंसि ऐं केतिरी क़ीमत भरायूंसि। हदीस पाक जे अंदरि फ़क़ीहनि मुहद्दिसनि लिखियो आहे, रिवायत जे अंदरि बि ईंदो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, केतिरा ई भेरा उन ज़माने में ईअं थियो जो हिकिड़े माण्हूअ जे क़तल जे एवज़ में कातिल खां 100 ऊठ भराए वरिता हुया। अॼोके दौर में 100 ऊठ जी तमामु वॾी क़ीमत आहे। चलो जेकॾहिं क़ीमत कजे त 10,000 दिरहम। दिरहम वरी चांदीअ जो थींदो आहे उन ज़माने में, अॼु ताईं बि आहे अरब मुल्कनि में दिरहम चांदीअ जो थींदो आहे। इहे तक़रीबन 8 लखनि जे अंदरि अंदरि इहा क़ीमत वरी बीहंदी। वरी जेकॾहिं दीनारनि सां वठिजे त 1,000 दीनार, दीनार वरी सोन जो थींदो आहे। इहा क़ीमत अलाए किथे वरी पहुचंदी। असांजे सिंध जे राजूणी रिवाज मुताबिक़ पुराणे ज़माने खां जॾहिं बि फ़ैसिला थींदा आया, जेकॾहिं कंहिं धुर कंहिं ॿिए धुर जो माण्हू मारियो आहे, अॼुकल्ह जेके वॾेरनि वटि सियाणनि वटि जेके राजूणी फ़ैसिला थियनि था, उन्हनि में असांजे सिंध जो रवाज इहो आहे त फ़ी माण्हूअ जो क़तल जो एवज़ो 10 लख रुपया आहे। उन हिसाब सां भरींदा आहिनि। पोइ जेकॾहिं मोह नाई ज़ख़्मी थियो आहे, हॾो भॻो आहे, त पोइ उन जी चटी वरी उन क़ीमत जे एतबार सां, जंग में न त 5 लख, मां कुझु उन खां घटिया दर्जे में त 2.5 लख, अहिड़े हिसाब सां चटी भराई वेंदी हुई। हाणे त वरी नओं अंदाज़ थी पियो आहे, क़ीमतूं बि नयूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो त जेकॾहिं हलकड़ाई थी पवे, वारिसनि मां को बि हिकिड़ो माफ़ु करे पंहिंजो हिसो, उको मुको चवे त यार मां बदिलो वठंदुसि, मां खून जे बदिले खून बि नथो चाहियां, मां माफ़ी थो कयां, बसि उको मुको माफ़ी, ॿियो हिसाब बि न वठंदुसि, त पोइ हाणे हुन जे मथां जेका क़ीमत 100 ऊठनि जी 100 ऊठ लॻनि पिया, उहे 5 वारिसनि में विरायासीं। हिकिड़े माण्हूअ जी माफ़ी मिलियसि त उहो हिकिड़ो हिसो हुन जे मथां माफ़, बाक़ी हुन जा कातिल जे क़ौम जा माण्हू, उहे माण्हू बाक़ी हुन जा 9 हिसा भरनि। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो, फमन यतदा बाद ज़ालिक, यादि रखो असांजे इन्हनि अहकामनि जे नाज़िल करण खां पोइ, सम्झी वञण खां पोइ, जेकॾहिं कोई हद खां टपियो, कीअं शुरूआत में हाली माफ़ी ॾेई छॾी आई, पर पोइ वरी कंहिं ॻाल्हि ते जुझकी अची वियसि, न न न पहिरियां मां चवंदो हुउसि त माफ़ी, पर हाणे बदिले बि क़तल कबो। अलाह जे फरमाए थो, फमन यतदा बाद ज़ालिक, हाणे जेकॾहिं तूं बि रांदियूं कंदे माफ़ी ऐं वरी फिरण इहे ॻाल्हियूं कंदे हद टपंदे, त पोइ फलहु अज़ाबुन अलीम, को अज़ाब तव्हांजे लाइ बि दर्दनाक। माना संजीदगीअ सां सोचे सम्झी करे वा तव्हां ॻाल्हि कढो। जे माफ़ी आहे हमेशह जे लाइ माफ़ी, वरी फिरी न ईंदव इन ॻाल्हि तां। जे वरी हिसाबु आहे त पोइ इन ॻाल्हि ते बीह जो पका थी करे तव्हांखे हिसाबु वठी ॾींदासीं, पर तव्हांजे हथ में कोन्ह ॾिबो कातिल त चीरियोसि फाड़ियोसि। असां हुकूमत इस्लामीअ जे कानून तहत उनखे सज़ा ॾींदासीं। थोरे वक़्त जे लाइ ॾिसिजे थो, जीअं चङनि भलनि अंग्रेज़नि बि रिसर्च करण वारनि, तहक़ीक़ करण वारनि तहक़ीक़ कई त उन्हनि कुझु किताबनि में ही ॻाल्हियूं लिखियूं त इस्लाम जो इहो कानून सख़्तु आहे, सख़्तु आहे। माण्हू जे बदिले माण्हू, कंहिंखां मरी पवे त माण्हू मारियो, उन्हनि लिखियो। पर शरीयत जे अंदरि फ़क़ीहनि मुहद्दिसनि तहक़ीक़ सां मसइलनि खे वाज़िह करे छॾियो आहे। अल्लाह तबारक व तआला बि फरमाए छॾियो आहे, वलकुम फिल क़िसास हयातुन या उलिल अलबाब, ए अकुल वारो, असांजे इन्हनि अहकामनि खे सख़्तु न सम्झो, तव्हांजी हयाती आहे इन्हनि ॻाल्हियुनि में, तव्हांजी ज़िंदगी आहे, तव्हांजो जीआपो असांजे इन्हनि फ़ैसिलनि में रखियलु आहे। लालकुम तत्तक़ून, जे सम्झणु चाहियो था, जे परहेज़गारी सचाईअ वारी ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था, यकीननि तव्हांखे सम्झ में ईंदी इहा ॻाल्हि, अकुल वारो, त इन में तव्हांजी हयाती आहे। उन में तफ़सील बुज़ुर्गनि ही लिखियो आहे त क़तल जेको माण्हू थींदो आहे न, उहो
शुबे सां बि थी सघंदो आहे। हिकिड़े माण्हूअ जे ताड़ में हुया त इहो चोर आहे, डाकू आहे, उनखे हुकूमत माराइणु चाहे थी, या चङा मुड़ुस गॾिजी करे उनखे मारणु चाहिनि था, जेको राति जो पराए घरनि में घिरे थो, कंहिं जूं इज़तूं नीलाम थो करे, कंहिंजी चोरी त करे थो पर इज़तुनि में हथु थो विझे, सफ़ा बेगरत थी पियो आहे। क़ौम गॾिजी करे उनखे हाणे मारणु चाहे थी। राति जे पहर में हीअं ताक में वेठसि, वज वठी करे चौंक में चौराहे में घटि वठी वेठसि, अचे इत्तेफ़ाक़ सां ऊंदहि हुई, को ॿियो माण्हू आयो, हिननि उहो सम्झी करे घोटे छॾियो। हाणे ॿुधायो किसास कीअं वठूं? हिननि सम्झो फलाणो आहे, राति जी ऊंदहि बि हुई, चलो भला बुट बि लॻल हुई, सुञापजे बि कोन पियो, हिक जे बजाए ॿियो वियो हलियो। हाणे कीअं थींदो? इहो क़तल ॼाणी वाणी न थियो, इहो भुल न थियो। इते खून जो एवज़ो खून कीअं थिए? इते खून जो एवज़ो खून में न थींदो, खून जो एवज़ो फ़ैसिले सां थींदो, क़ीमत सां थींदो, सौ उठण सां थींदो। इते खून जे बदिले खून न थींदो। ऐं ॿियो, क़तल करण वारो हिकिड़ो बि कोन्हे, क़ौम थी वई आहे। शुबो बि पैदा थी पियो क़तल करण वारनि माण्हुनि मां, को हिकिड़ो कोन्हे, को माण्हूअ में बि शुबो थी पियो त असां भुलिजी पियासीं। ॿियो शुबो हीअं थींदो आहे, परे खां ॾिठई त माण्हू आहे, तीर कढी करे चिपके रखियईंसि, पोइ ॾिठई ॾाढे पुठीरो पाॾो हुयो या को हरणो हो, को ढोर हो, मां सम्झो त को माण्हू आहे झुकियो पियो आहे। या कॾहिं हिन शिकारीअ माण्हूअ शिकार ते वञी करे उन चयो त यार वाह जो हरणो आहे, छिके करे तीर हयईंसि, पोइ किरियो जंहिंमहिल दांह करे किरियो, जंहिंमहिल ख़बर पई ॾाढो त माण्हू हुयो, झुकियो पियो, को कमु पियो करे पंहिंजो। इहो बि शुबे में क़तल कयो। इहे शुबे में जेके क़तल थींदा आहिनि, इहे ॼाणी वाणी कोन ॿधबा। ॼाणी वाणी जॾहिं क़तल साबित थिए तॾहिं क़तल जो बदिलो क़िसास जो बदिलो क़िसास, क़तल जो बदिलो क़तल आहे। जॾहिं शुबो थी पैदा थी पवे त पोइ उन वक़्तु उनजो बदिलो, उनजो एवज़ो क़ीमत सां लॻाइबो। पोइ 100 उठण सां बीहे, 1000 दीनारनि सां बीहे, या 10,000 दिरहमनि सां बीहे। उन दौर में इहे टई शयूं मुरविजूं हुयूं। असां वटि त सिधो सो पैसो आहे। उन दौर में दिरहम ऐं दीनार ऐं उठ मुरविज शयूं हुयूं, आम जाम हलंदियूं हुयूं। पोइ जंहिं क़ौम में जंहिंजो रवाजु हूंदो उठनि जो त उठ भराए वठंदा, जंहिंमें दीनारनि जो रवाजु हूंदो दीनार भराए वठंदा, जंहिं क़ौम में दिरहमनि जो रवाजु हो त दिरहम भराए वठंदा। पोइ अलाह तबारक व तआला इंसान खे सम्झाइण जे लाइ फरमायो, जेकॾहिं तव्हां क़तल जो बदिलो क़िसास में जुर्म था सम्झो, सख़्तु था सम्झो, ॾाढाई था सम्झो, त पोइ यादि रखो, ईअं जेकॾहिं ज़ालिमनि खे तव्हां घर ॾींदा रहंदो त तव्हां में कोई बि इज़त वारो महफ़ूज़ न रहंदो। कंहिं हिकिड़े खे सज़ा चङी तरह कानून इस्लामी सां तहक़ीक़ करे ॾियो, तव्हां त ॿिया उन्हनि जहिड़नि ज़ुल्मनि खां बची सघो। इन में तव्हांजी ज़िंदगी आहे, तव्हांजो जियापो आहे। हिकिड़े खे सज़ा ॾिबी आहे त राज सिखंदो आहे, पर जेकॾहिं ईअं ढर ॾिबी आहे, जीअं अॼोके ज़माने में थी पियो आहे, हर माण्हूअ जी इज़त मजरू आहे। हर चङे भले जी शोधा इज़त मजरू था कयूं वञनि। हर मुअज़्ज़ज़ माण्हूअ जे साम्हूं बेइज़ती विख ते नज़र पई अचे, पर कोई चई बि नथो सघे, कोई एतिराज़ नथो करे सघे, कोई केस नथो करे सघे। कोर्टुनि मां आज़ादु थिया वञनि, थाणनि मां आज़ादु थिया वञनि, चोर ॿधराति सुबुह जो आज़ादु फ़ोनुनि सां। इहे सभु सूरतूं तॾहिं आहिनि जॾहिं असां शरीयत खे छॾे ॾिनो आहे, शरीयत वारे कानून मुताबिक़ एहतिसाब खां छॾे ॾिनो आहे, तॾहिं असां सभु परेशान आहियूं। तॾहिं अलाह ताला फरमायो, हे ईमान वारो, तव्हांजे लाइ इन क़िसास में बराबरीअ में हयाती अथव। हे अकुल वारो, लअल्लकुम तत्तक़ून, मन तव्हां परहेज़गार थियो, मन असांजे आकामनि ते अमल करे के मुत्तक़ी थी पओ, के परहेज़गार थी पओ, बची पओ दुनिया जे ख़राफ़ात ऐं ज़ुल्मनि खां, त पोइ जन्नत तव्हांजो ई घर आहे। अलाह पाक खां दुआ आहे ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।